साईं अहिड़ी काई छोकिरी ॿुधायो जंहिंजो दिमाग़ बिल्कुलु सही हुजे। अच्छा हा बाक़ी कीअं बि हुजे पर दिमाग़ सही हुजे। हा हिकिड़ी अथव साईं, उनखे ॾंद नकली पयल अथव। ॾंद नकली अथसि। हा साईं। ठीकु आहे साईं। ऐं हिकिड़ी अखि बि उनजी पत्थर जी अथव। अहिड़ो मूंखे हुन अखियूं आहिनि। ठीकु आहे। पर हाणे कुझु ॾींहं पहिरियों छा आहे साइकिल मां हुनजो एक्सीडेंट थियो त टंग बि मटराई, उहा माना ॿी लॻाई। टंग बि भॼियल अथसि। जी जी कहिड़ा कम था ॿुधायो डॉक्टर साहब? तव्हां चयो न भई दिमाग़ सां ठीकु हुजे बाक़ी कीअं बि हुजे। कुझु ओरिजिनल बि अथसि बचो छा साईं? साईं उहो त हाणे मां फ़ोन करे पुछां था, पर असल में छा आहे उहा कननि जी कल्ह मूं वटां मशीन वठी वई आहे, त उहा मशीन अगरि चार्ज हूंदसि त कन में लॻल हूंदसि त उहा फ़ोन खणंदी, न हूंदसि त पोइ माना त पोड़ी बि आहे। न न साईं मूंखे अहिड़ी खपे को सुभाणे मूंखे कुझु ॾियणो हुजे, वठिणो हुजे, कुझु ॻाल्हाइणो हुजे त मां वेठो रलू वेठो कयां।